भाऊ सरकार गरीबन लाइ नई स्कीम शुरू कई आहे जंहिंमें बेरोजगारन खे रोक ॾोकड़ मिलंदा। हाँ भाऊ पो त इहा चङी ॻाल्हि आहे। भला भाऊ ये ॾोकड़ गरीबन खे कीअं मिलंदा? भाऊ कुणो कढंदा पोइ कुणे में जंहिंजो नालो निकितो तंहिंखे ॾोकड़ मिलंदा। भाऊ कुणे लाइ ईअं ई कतार में बीहबो जीअं अटे ऐं खंड लाइ बीठा हुआसीं। हाओ भाऊ बिल्कुल। भाऊ पोइ इन जो बि साॻियो ई असर थींदो। कहिड़ो असर भाऊ? भाऊ जीअं न अटे ऐं खंड जूं ट्रकूं सरकार ॾिनियूं त गरीबन में विरहायो, सो त कामोरन पुलिस वारनि तोड़े विरासत वारे इंचार्जन अटो ऐं खंड अहिड़े नमूने विरहायो जो पाण में ई कोन ठहिया। भाऊ ट्रकूं राति में गायब थियो पे वयूं। सुबुह जो माण्हुनि जो हिक ॿिए ते पाठे जो सट को पे पियो, मथां वरी पुलिस वारनि जा पाठा। ऐं भाऊ वरी हैरत ई त इहा ॻाल्हि आहे जो 10 किलो वारी थैलीअ मां 5 किलो अटो पे निकितो। इहा हुई हालत। कीड़ा अलॻि पे पिया त भाऊ खाइण जहिड़ो ई अटो कोन हो, अलाए किथां आंदो। भाऊ सरकार तमाम लाइ शयूं मोकिले पई, बाक़ी हाणे जे कामोरा विरासत सही न कंदा तंहिंमें सरकार वेचारी छा करे। गरीबन लाइ स्कीमूं त तमाम बहितर आहिनि पर उन ते अमल कराइण वारा रुगो पंहिंजे लाइ माल मिलण जे चकर में आहिनि। भाऊ ॾिसजांइ वे हिन स्कीम जो बि साॻियो असर थींदो। जेकी 10 किलो अटो नथा ॾियनि से वरी 3-3 लख रुपया गरीबन खे कीअं ॾींदा भाऊ? इहो त तूं बि सम्झी सघी थो अदा। भाऊ इहे शक न कर, मुंहिंजी मञ त हलूं हली कुणे में नालो लिखायूं ऐं बहितर रोजगार कमायूं। अड़े छॾ में अटे जे लप लाइ हेॾा माण्हू मायूं तोड़े ॿार लताड़ जी चिबाट जी मारजी विया। तूं वरी वेठो लखनि जूं ॻाल्हियूं करी। भाऊ मुंहिंजो खानदान माराइण जे चकर में आहीं छा? गरीब जा ॿार वॾड़ा पहाको ॾींदा त अध खे छॾे जेको सॼे ॾांहुं भॼंदो सो सॼी बि वेंदसि त अधु बि वेंदसि। छॾ भाऊ चिबाट जी वञी मरऊं, इन खां चङो आहे त बेरोज़गार थी मरऊं, उहो भलो आहे।